बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक़्त जो हेडलाइन। जैकबाबाद में मज़दूरी कंदड़ ठरी मीरवाह वासी पोरियत औरताने आवाज़ में हिरख जी घोटकी मां अगवा। जैकबाबाद जे आबाद थाने जी हद कोरेजा शाख इलाइक़े में मज़दूरी कंदड़ 40 वरनि जो शाक अली खोखर औरताने आवाज़ में हिरख जी घोटकी जे खंभड़ा थाने जी हद मुरीद शाख स्टाफ तां 3 ॾींहं अॻु मुबैना तौर अगवा थी वियो। नौजवान जे भाउ खमीसो खोखर मूजिब भाउ मज़दूरी कंदो हो। 3 ॾींहं अॻु धाड़ेलनि औरताने आवाज़ में घोटकी घुराए अगवा कयो ऐं हाणे भुंग तलब करे रहिया आहिनि। ग़रीब आहियूं, घोटकी पुलिस मुग़वी भाउ खे धाड़ेलनि जे चंबे मां आज़ाद कराए। खुद जे इलाइक़े गढ़ी हसन जे ॻोठ हाजी मोहम्मद यूसुफ खोसो में सारिन जे फसल मां पीरसन जो लाश हथ। इत्तला ते पुलिस लाश पंहिंजी तहवील में वठी तालका अस्पताल आंदो, जिते पीरसन जी ॻोठ गुलशेर खान वासी मोहम्मद इब्राहिम कंडराणी तौर सुञाणप थी। पुलिस मूजिब पीरसन सगियूं ऐं शैम्पू विकिरो कंदो हो। लॻे थो त गर्मी सबब फौत थी वियो आहे। वधीक तफ़सील पोस्टमार्टम रिपोर्ट बाद ही ख़बर पवंदी। जैकबाबाद जे ॻोठ अहमद मियां सूमरो में प्लाट जी मालकियतां भाइरनि में झेड़ो, हिक ॿिए मथां लठिन जा ज़ीपट। 2 औरतुनि मुस्मात हसीना, नूर ख़ातून, अब्दुल वहाब, अब्दुल गफ़ार ऐं अल्लाह ॾिनो जखरो समेत 6 ॼणा ज़ख़्मी थी पिया। सदर पुलिस मूजिब जखरा बिरादरी जी 2 धुरिन में प्लाट जी मालकियतां झेड़ो थी पियो आहे, जन खे मेडिकल लाइ लेटर ॾेई अस्पताल उमाणियो वियो आहे। मेडिकल रिपोर्ट अचण बाद कानूनी कार्रवाई कई वेंदी। शुद्ध में 2 मुख़्तलिफ़ रोड हादसनि में 5 ॼणा ज़ख़्मी, अस्पताल मुंतकिल। पहिरियों हादसो भंगर चौकी वेझो 2 मोटरसाइकिलनि में टक्कर सबब थियो, जंहिंमें अब्दुल हनीफ कंडराणी समेत 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया। जॾहिं त ॿियो हादसो बाईपास ते कार ऐं मोटरसाइकिल विच में ज़ोरदार टक्कर जे नतीजे में थियो, जंहिं सबब हमज़ा भुट्टो ऐं सोहणो भट्टी ज़ख़्मी थी पिया। जैकबाबाद ऐं गढ़ी हसन में ज़मीन जे मामले ते टांवरी ऐं कंडराणी बिरादरी जे माण्हुनि पारां हिक ॿिए ख़िलाफ़ एहतजाज। ॻोठ शेर मोहम्मद टांवरी वासी गुल मोहम्मद टांवरी, माई सदोरी ऐं माई कूंज जैकबाबाद प्रेस क्लब पहुची 100 जरेब ज़मीन ते कब्ज़ो कंदड़ मोहम्मद अयूब, खुदा बख्श, करीम बख्श ऐं दीदार ख़िलाफ़ एहतजाज कंदे चयो त असीं खेनि 2010 में ज़मीन ठीके ते ॾेई 3 लख रुपया वरिता हुआ ऐं हाणे हू असां ॾांहुं 50 लख रुपया व्याज कढी ज़मीन ते कब्ज़ो करणु चाहिनि था। ॿिए पासे संदन मुख़ालिफ़ धुर दीदार कंडराणी पारां बि गढ़ी हसन प्रेस क्लब आॾो एहतजाज कयो वियो। संदसि चवणु हो त असीं गुल मोहम्मद टांवरी जे भाउ अब्बास टांवरी खां 6 जरेब ज़मीन ख़रीद कई हुई, जंहिंजी लिखत बि मौजूद आहे ऐं अब्बास टांवरी जे फौत थियण बाद संदसि वेगो भाउ गुल मोहम्मद ड्रामो करे ज़मीन फमाइण चाहे थो। मामले जो सरदार उमर दराज भंगर वटि फ़ैसिलो रखियो वियो आहे, जंहिं बावजूद मुख़ालिफ़ मूं खां भत्तो घुर करे रहियो आहे। जैकबाबाद में शहीद जुल्फ़कार अली भुट्टो फुटबॉल ग्राउंड में जश्न आज़ादी जे मौके ते बलूचिस्तान जे उस्ता मोहम्मद शहर ऐं जैकबाबाद जे खिलाड़ियुनि विच में फुटबॉल मैच जो मुक़ाबलो थी गुज़रियो। मैच में मेहमान ख़ास सरदार ज़ादा ज़ुबैर खान जखरानी, जॾहिं त एज़ाज़ी मेहमान सूफ़ी मनसब अली शेख हुआ। ॿिन्ही टीमुनि में ज़बरदस्त मुक़ाबले बाद 1-1 गोल ते मैच बराबर थियो, जंहिं बाद पेनल्टी गोल में जैकबाबाद टीम उस्ता मोहम्मद जे 3 गोल्स जी भेट में 4 गोल करे मैच खटे वरिती। मैच जे मेहमान ख़ास सरदार ज़ादा ज़ुबैर खान जखरानी पारां विनर ऐं रनर टीमुनि खे रोक इनाम ॾिना विया, जॾहिं त खटींदड़ ऐं हाराईंदड़ टीम खे ट्रॉफी पिणु ॾिनी। जैकबाबाद में एसएसपी मोहम्मद तारिक नवाज़ पारां मुहर्रमुल हराम में हिफ़ाज़ती इंतज़ामनि खे यकीनी बणाइण ऐं कंहिं बि अणवणंदड़ वाक़े खे मुंहुं ॾियण लाइ ज़िले जे समूरनि डीएसपीज़ ऐं एसएचओ सां गॾिजाणी कई वई। पुलिस तर्जुमान मूजिब एसएसपी मोहम्मद तारिक नवाज़ पारां पुलिस ऑफिसर्स खे हिदायतूं ॾिनियूं वयूं त हू मुहर्रमुल हराम में सख़्त हिफ़ाज़ती इंतज़ामनि खे यकीनी बणाइनि ऐं हिफ़ाज़ती इंतज़ामनि जी निगरानी हद जो डीएसपी कंदो। हद जा एसएचओस पंहिंजे इलाइक़नि में कॉम्बिंग ऑपरेशन कंदा ऐं मुसाफ़िर खाननि, होटलनि ऐं शहर में ईंदड़ वेंदड़ हर माण्हू ते नज़र रखंदे शहर जे दाख़िली तोड़े ख़ारिजी रस्तनि ते सख़्त नज़र रखंदा। इन हवाले सां कंहिं बि क़िस्म जी कोताही खे बर्दाश्त न कयो वेंदो। बलूचिस्तान जे इलाइक़े बोलान वेझो तफ़रीही माग पीर गैब में किले अब्दुल्ला वासी 2 नौजवान पुरस्रार तौर ॿुॾी फौत। नौजवान अब्दुल वारिस ऐं दिलावर पीर गैब में विंझी रहिया हुआ त ओचितो ॿुॾणु शुरू थी विया, जन खे वीडियो में ॿुॾंदे बि ॾिसी सघिजे थो। ॿुधायो पियो वञे त नौजवान विंझण दौरान उन्ही खाई में हलिया विया, जंहिं पासे वञण खां मना थियल आहे। ॿिन्ही नौजवाननि जा मड़ घर पहुता त संदसि घर भातिन में कोहराम मची वियो। काज़ी अहमद वेझो कच्चे जी लाखाट ढंढ मां ॻोठ माही खान जतोई वासी मंज़ूर जतोई जो लाश हथ। ॻोठाणनि लाश ढंढ मां ॿाहिरि कढण बाद पुलिस खे इत्तला कयो, जंहिं बाद पुलिस पहुची लाश अस्पताल रवानो करे छॾियो, जितां पोस्टमार्टम बाद वारिसनि हवाले कयो वियो। पुलिस मूजिब मेडिकल रिपोर्ट अचण बाद फोती जे मौत जो कारण मालूम थी सघंदो। शिकारपुर में चोरन पुलिस जी रिट खे चैलेंज करे छॾियो। हमायूं थाणे जी हद में क़ाइम जागण पुलिस चौकी खे अणसुञातल चोर खाट हणी सर्च लाइटूं ऐं पखा चोरी करे फरार थी विया। सुबुह जो पुलिस एहलकार पहुता त चौकी तां सामान चोरी थियल हो।
काज़ी अहमद में शहर जी मसरूफ़ तरीन शाही बाज़ार जे दुकानदारनि पारां बाज़ार में गंदो पानी बीहजी वञण ऐं नेकाल न थियण ख़िलाफ़ हरजी मलय रहमतुल्लाह बिरोही जी अॻवानी में तालका प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते दुकानदारनि जो चवणु हो त बाज़ार में दुकाननि आॾो गटरनि जो गंदो पानी बीहण करे रोज़गार ठप थी वियो आहे, जंहिं सबबि सख़्त परेशान आहियूं। हुननि घुर कई त शाही बाज़ार मां नालियुनि जो गंदो पानी जल्द नेकाल करे सफ़ाई कराई वञे। शिकारपुर में करोड़ें रुपयनि जो बजट रखंदड़ म्यूनिसिपल कमेटी 14 अगस्त वारे ॾियारे पाकिस्तान जो क़ौमी झंडो बि मटाए न सघी। चेयरमैन म्यूनिसिपल कमेटी अकील अब्बास सूमरो ऐं चीफ म्यूनिसिपल ऑफिसर एजाज शेख पारां झंडो तब्दील कराइण में दिलचस्पी न ॾेखारण तां कंहिं बि हिन पासे ध्यानु न ॾिनो। जश्न आज़ादी जे मौक़े ते म्यूनिसिपल कमेटी जी इमारत मथां लीड़ू लीड़ू थियल झंडे म्यूनिसिपल इंतज़ामिया जी हुब्बुल वतनी ते सवालिया निशान लॻाए छॾिया। बोज़दारवड़ा में ॻोठ माणिक सियाल जे वासिन जो बोज़दारवड़ा पुलिस ख़िलाफ़ एहतजाज। ॻोठाणनि मर्द तोड़े औरतुनि रबनवाज सियाल, मुस्मात बीबा, मुस्मात सेहत, मुस्मात रज़िया एहतजाज कंदे दाहियो आहे त असांजे ॻोठ में पुरस्कार नमूने फौत थी वियल एजाज सियाल जे क़त्ल जो कूड़ो केस पुलिस असां मथां दाख़िल कयो आहे, जंहिंमें रबनवाज़ ऐं बीबा जी ज़मानत बावजूद पुलिस घरनि ते चढ़ाई करे धाड़ेलनि जियां घर में पयल सामान, अन्न, रोक रक़म, 3 तोला सोन ऐं ट्रैक्टर बि काहे वञी गुम करे छॾियो आहे। एसएसपी खैरपुर खे अपील था करियूं त मामले जी शफ़ाफ़ नमूने जांच कराए इंसाफ़ फराहम कयो वञे। हेडलाइंस वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewsht.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।